यही वस्सलातु अला नबी वल वज़्न वल फ़ज़्ल वल अदल वन नज़्म वल अज़्म बिल जज़म बिवहदतिही बिकिब्रियाइही बिसुल्तानिन व बिइअलानिन व बिइत्क़ानिन व बिईमानिन व बयानिन फ़ी फ़ुरक़ान वहदहु ला शरीक लहु वहदहु बिवहदतिन मुवहिदन बिवहदा वहीदन व अहदन बिला मुददिन व जुददिन व नुसबिन व वस्फिन फिल कमाल ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वला कुफ़ुव लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला शरीक लहु वला ज़िद्द लहु वला निद्द लहु वला जौद लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व खातमुल अंबिया फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इज़ अख़रजहुल्लज़ीन कफ़रू सानिय इस्नैन इज़ हुमा फ़िल ग़ार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना व क़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र वसयुजन्नबुहल अत्क़ल्लज़ी युती मालहु यतज़क्का वमा लिअहदिन इंदहु मिन निअमतिन तुजज़ा इल्ला इब्तिग़ाअ वज्हि रब्बिहिल अअला वलसौफ़ यर्ज़ा वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सय्यदा कुहूल अहलिल जन्नत फ़अबू बकर व उमर आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। आशिक़ रसूल साहब अल बेदा ग़ुलाम ॾाढा दुरूद पाक पढ़ो त मजलिस बरकत वारी थी। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि वसल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। अबू बकर सिद्दीक के अक़वाल से फूल बनते हैं। सुभान अल्लाह। अबू बकर सिद्दीक के अक़वाल से फूल बनते हैं और उनके नक्शे कदम से उसूल बनते हैं। अरे गाफिल मुझसे अबू बकर सिद्दीक की शान न पूछ। अरे गाफिल मुझसे अबू बकर सिद्दीक की शान न पूछ जिनके घर से दुल्हा खुद रसूल बनते हैं। लखन जो कीमती जुमलो। अरे गाफिल मुझसे अबू बकर सिद्दीक की शान न पूछ
जिनके घर से दुल्हा खुद रसूल बनते हैं। सहाबा पाके मुस्तफ़ा को हक ने क्या जिगर दिया। सहाबा पाके मुस्तफ़ा को हक ने क्या जिगर दिया। किसी ने निस्फ घर दिया, किसी ने सुल्स ज़र दिया। किसी ने निस्फ घर दिया, किसी ने सुल्स ज़र दिया। मगर दिया तो आयशा के बाप अबू बकर ने दिया कि खुदा के सिवा जो कुछ माल था सब धर दिया। अल्हम्दुलिल्लाह अज 28 जनवरी सन 2021 बमुताबिक 14 जमातुस्सानी 1442 हिजरी ख़मीस जी शाम ठींडा गोठ जी जामिया मस्जिद में हाफ़िज़ शोएब अहमद साहब जे वास्ते सां असांजे प्यारे जमाती बाऊ माशूक अली जे फ़र्ज़ंदन घोट अब्दुल रशीद ऐं नसीम अहमद हीअं न उन्हनि जी शादी खान आबादी जे ख़ुशी जे मौक़े ते अल्लाह साईं लंबो चौड़ो सफ़र करे मूंखे तव्हांजे ॻोठ जी हिकु दफ़ो ॿीहर रब साईं ज़ियारत भी नसीब कराई आहे ऐं क़ुरान ॿुधाइण जी सआदत भी नसीब कराई आहे। सभु चओ अल्हम्दुलिल्लाह। शादीअ जी ख़ुशीअ में क़ुरान जो जलसो। हिकिड़ा माण्हू पंहिंजी शादियुनि जी ख़ुशियुनि में राॻींदड़ घुराईंदा आहिनि, फ़नकार घुराईंदा आहिनि, प्रोग्राम रखंदा आहिनि राग जो। पोइ अहिड़ी शादीअ में अलाह जी लानत जो मींहुं वसंदो आहे। ठींडा ॻोठ वारो अॼु जिन घोटनि पंहिंजी ख़ुशीअ में आलिम घुराया आहिनि, मुवहिद घुराया आहिनि, सैयद घुराया आहिनि, सना ख़ान रसूल उहो हाजी इमदादुल्ला जे 50 साल गुज़री विया आहिनि नबी जी सना कंदे। 50 साल हाजी साहब जी ज़िंदगीअ जे में 50 साल महबूब जी सना गाईंदे गुज़री विया। अहिड़ा महिमान मुअज़्ज़िज़ घुराया अथव। यकीन कयो अॼु त हिन शादीअ जी ख़ुशीअ में पंहिंजा त आया आहिनि, मिट माइट त आया आहिनि, अज़ीज़ क़रीब त आया आहिनि, जमात त आई आहे, पर अहिड़ी ख़ुशीअ में अॼु रहमत जा आसमान खां मलाइक बि लही आया आहिनि। सुबुह खां वठी 10-11 बजे खां वठी जलसो शुरू थियो आहे। आलिमनि जा दीदार कया अथव। आख़िरी बयान नमाज़ ताईं हलंदो। 5 बजे दुआ घुरदासीं। यकीन कयो अहिड़ी महफ़िल में वेठा हो जो अल्लाह तव्हांखे अॼु क़ुरान जी मज़ूरी ॾींदो। पंहिंजो ओताकूं छॾे, यार छॾे, महफ़िल छॾे, क़ुरान जी महफ़िल में आलिमनि सां नींहुं निभायो अथव। अॼु ख़ुदा तव्हांखे मज़ूरी ॾींदो क़ुरान जी। मुंहिंजा दोस्तो, क़ुरान जा आशिको, दीन जा परवानो, निकाह नबियनि जी सुन्नत आहे। अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 4 सुन्नतूं अहिड़ियूं आहिनि जेको अदा कंदो सभिनी खे उन्हनि सुन्नतुनि जो, जेको इहे सुन्नतूं अदा कंदो उनखे सभिनी नबियनि जी सुन्नत जो सवाबु थींदो। हिकिड़ी सुन्नत आहे इब्राहिम अलैहिस्सलाम जी। अब ॻाल्हायो न, छोकिरा ॻाल्हाइनि था, मौज़न हिनखे चुप करा। का सुन्नत आहे मदीने वारे साईं जी, का सुन्नत आहे इब्राहिम अलैहिस्सलाम जी, पर 4 सुन्नतूं अहिड़ियूं आहिनि जेके 1.25 लाख नबियनि जो। फरमाए अन्निकाहो वस्सिवाको वत्तअत्तुर वल हया औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझे मिठे नाले वारे नबी सोने सरदार फरमायो शादियूं कयो, निकाह कयो, सभिनी नबियनि जी सुन्नत आहे। ॾंदण हणो, सभिनी नबियनि जी सुन्नत आहे।
जेको मानू वुज़ू में डंदड़ हणी करे वुज़ू करे नमाज अदा करे पढ़ंदो त हिकड़ी नमाज नामे अमाल में न वुज़ू में डंदड़ जी बरकत सां अल्लाह साईं 70 नमाज़ुनि जो सवाब लिखाईंदो। हकीमन तबीबन लिखियो आ रात जो जेको सुमे बिस्तरे ते भी डंदड़ हणी सुमे डंदड़ हणी वुज़ू करे पो सुमे वरी सुबह जो उथे नमाज जे लाइ वरी डंदड़ हणे इन सुन्नत जी बरकत जे करे अल्लाह से उनके पेट जी 70 बीमारियुनि को शफ़ा ॾेई छॾींदो। सुन्नत जी बरकत आहे। अम्मा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा थी फरमाए मुंहिंजो साईं एॾो डंदड़ हणंदा हुआ जो मूंखे ईअं लॻंदो मतां उम्मत ते अल्लाह फ़र्ज़ न करे छॾे। ॾाढो डंदड़ हणंदा नबी साईं दुनिया में वञनि था बि चवंदा आयशा डंदड़ ॾे त मां मुसवाक हणी डंदड़ हणी पोइ मां पंहिंजे रब साईं सां मिलां। अम्मा आयशा चए थी मुंहिंजो साईं कमज़ोर थी वियो 63 साल मुंहिंजे साईं जी उमिरि हुई। आख़िरी टाइम ते मूंखे फरमायो आयशा डंदड़ त खणी आ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आख़िरी घरवारी आ नंढे में नंढी घरवारी आ बीबी आयशा डंदड़ खणी आई। मुंहिंजे साईं फरमाया आयशा इन डंदड़ के पांजे वात में चबाड़े चबाड़े नरम करे पो मांखे दे छो त जिस्म में ज़ोफ़ा कमज़ोरी आ। अम्मा आयशा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे डंदड़ के धोई पांजे वात में चबाड़े चबाड़े नरम करे चेती ओ मुंहिंजा साईं मांखे मोकल दे हे मुंहिंजे वात जो चबाड़ियल डंदड़ आ मां इनके वनी पानी में धोई अचा पो तव्हां खे ॾियां छो त तव्हांजी नबूअत वारो वात मुबारक आला मथे आ। मुझे वात जो चबाड़ियल इस्तेमाल थियल आ। मुझे साईं फरमा ना 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 आयशा मां उम्मत के बुधाया त नबी के पंहिंजो घरवारियूं केॾियूं प्यारियूं नबी पंहिंजी घरवारियुनि सां कीअं हलंदो आ। आयशा आयशा डंदड़ के धोइण जी ज़रूरत न आहे तुझे चबाड़ियल वारो वात जो इस्तेमाल थियल डंदड़ बग़ैर धोइण जे मां मोहम्मद नबी पंहिंजे वात में विझण जे लाइ तयार आ। सुभान अल्लाह। बुधो बुधो कुरान दा आशिको शादी जो जलसो आहे इन करे मां भी शादी जूं ॻाल्हियूं थो कयां। मौज़ू भी शादी वारो निकाह वारो। अल्लाह शादी खान आबादी जे मौके ते अचण वारो अम्मा आयशा चेती असां सां नबी साईं जो एॾो प्यार हूंदो घर वारनि सां जो मुंहिंजो महबूब मूंखे सॾु करे चवंदो सिद्दीक़ा पाणी त खणी आ मां हुज़ूर ॾे पाणी खणी अचां। यादि रखो मुसलमानो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िंदगीअ में तक़रीबन 11 शादियूं कयूं। घणियूं 11। सवाल तो पैदा थिए त अल्लाह सी कुरान में त चयो आहे फनकिहू मा ताब लकुम मिनन निसा। रब चौथे सिपारे में सूरत निसा में चए तो शादियूं कयो निकाह कयो बब कयो मसना बब कयो वसलास 3 शादियूं कयो वरुबा 4 कयो। पर पोई जेका लठ लगी ॾाढी ॾुखी आ चए तो फ़इन ख़िफ़्तुम अल्लाह तादिलू फ़वाहिद। ॻाल्हि इहा थी कम जी जेकरे तोखे ताक़त कोने ॿ घर वारियूं 3 हलाइण जी तोखे ताक़त कोने इंसाफ़ जी त पोइ मुंहिंजे साईं फरमायो पोइ वधीक न कजांइ। क़ुरान तो फरमाए जे मुंहुं ॾेई न सघे त पोइ हिकिड़ी घर वारी खोड़ थी। छो त जेको 2 शादियूं करे ऐं 3 करे ऐं घर वारनि में इंसाफ़ न करे वारे में कपिड़े में रात में खाधे पीते में नबी से फरमायो इहो माण्हू क़ब्र में उथंदो त इन जे जिस्म जे हिकिड़े पासे ते गोश्त ई न हो। वधीक शादियूं करणु सोली ॻाल्हि न आहे वरी घर हलाइण बि त खपे थो न। असांखे त जिन कयूं उहे हथ ॿधी झलनि था न कयो बसि जिन कयूं उन्हनि तोबा कई आहे के वरी हलाए बि वञनि था। साईं अब्दुल्ला चांडियो रहमतुल्लाह अलैह चवंदो जेको जवान आहे त 2 करे भाड़ी आहे त हिकिड़ी करे। बोली चांडियो
मौला अब्दुल्ला चांडी जी कड़ी गालियूं कजनि चवंदो जवान आहे त ॿ कयो न त हिकिड़ी खोड़ आहे। अल्लाह अकबर क़ुरान दा आशिको दीन दा परवानो यहूदिन एतराज़ कयो कादियानी नबी से जे शान में गुस्ताखी था कनि। छा था चवनि? कादियानी चवनि था त मुसलमाननि जे नबी क़ुरान जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई छो त क़ुरान घणनि शादियुनि जी मोकल थो ॾे। हा साईं चार पर मुसलमाननि जे नबी घणियूं कयूं 11 त क़ुरान जे ख़िलाफ़ थी वियो कमु। असांजो सलाम आहे उलमा देवबंद खे जिन वाह जो जवाब ॾिनो। उलमा देवबंद चवनि था अड़े काथे असां काथे मदीने वारो साईं, अड़े तूं असांजे जिस्म में अल्लाह साईं हिक मर्द जी ताक़त रखी आहे पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी जे जिस्म में अल्लाह साईं जन्नत नबी जे जिस्म में अल्लाह साईं 40 मर्दनि जी ताक़त रखंदो। घणनि जी? 40 जी। तॾहिं त नबी साईं फरमायो सहाबा फरमाइनि था जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग में ईंदा हुआ असां हिक हथ सां तलवार हलाईंदा हुआसीं, नबी साईं ॿिन्ही हथनि सां तलवार हलाईंदो, सॼे हथ सां बि खॿे हथ सां बि। सहाबा फरमाइनि था नबी जे जिस्म में भी अल्लाह 40 मर्दनि जी ताक़त रखी और 40 मर्द भी कहिड़ा हितों जा ज़िले शिकारपुर और सखर ज़िले वारा न, 40 मर्द भी दुनिया वारा न, 40 मर्द भी जन्नत वारा। केड़ा? जन्नत वारा। मां हदीस में पढ़ियो जन्नत में अल्लाह साईं हिक मर्द के एडी ताक़त दींदो 100 मर्दन जेडी। दुनिया जा 100 मर्द मिलाए जन्नत जो हिक मर्द 100 मर्दन जी तडी त 70 हूरन के मुंह दींदो। साईं मौलाना अब्दुल रज़ाक मेखो साहब रहमतुल्लाह अलैह चयो मां तकीर कई मां चयो जन्नत में 70 हूरा मिलंदव। हिकिड़ो कुराड़ो उथियो रुमाल कुले ते रखी चए अब्बा मेखा बस कर हाणे गंज कई ते छो ते असांजा जन्नत में भी लाह कढी छॾी ते हितों आड़ी हिकिड़ी हूर असांखे पूरो कयो 70 हूरा जन्नत में मरी वियासीं अहिड़ी जन्नत न खपे असांखे। मां चयो छो चाचा ते हिकिड़ी हूर मां कुराड़े जा लाह कढी छॾिया आहिनि। पोइ साईं मेखो साहब चइबो मूंखे कहिड़ी ख़बर त को हुन चाचे जी घरवारीअ जो नालो ई हूर हुयो। हुन जो चयो त अहिड़ियूं 70 मिलंदियूं पोइ त जन्नत में वेल आहे। पोइ सम्झाए चयोमांसि चाचा हे हूर ॿी आहे हो हूरां ॿियूं ईअं अब्बा मेखा कुझु दिलि जाए त ॾे 70 हूरा चे तो वारी चाचा जेकॾहिं घर वारी हूर जंहिंजो नालो आहे उहा नेक हूंदी न इंशाअल्लाह जन्नत में 70 हूरनि जी सरदार हूंदी, जन्नती सां गॾु रहंदी। जंहिंजी घरवारी नेक आहे पंहिंजे मुड़ुस सां गॾु जन्नत में रहंदी। अल्लाह अकबर कबीरा। नबी जे जिस्म में 40 मर्दनि जी ताक़त ॻाल्हि यादि आहे न 40 के ज़रब कर 100 सां त घणो थींदो 4000। ठीननि जे ॻोठ वारो इर्दो गिर्द नवाजाइल मुसलमानो पोइ फ़ैसिलो तव्हां कयो जंहिं नबी जे जिस्म में 4000 मर्दनि जी ताक़त हुजे उन खे त 11 शादियूं कुझु बि न आहिनि अञा वधीक करे यार तूं असांजे जिस्म में हिक मर्द जी ताक़त आहे पोइ बि क़ुरान 4 शादियुनि जी मोकल थो ॾे। पोइ सलामान मदीने जे मीर खे जंहिंजे जिस्म में 4000 मर्दनि जी ताक़त आहे पोइ बि 11 शादियूं एॾी ताक़त जे बावजूद अल्लाह पोइ बि तूं असांजी घरवारी जी चूंड मिट माइटनि कई अज़ीज़नि क़रीबनि कई। कंहिंजो घर मासी ॻोल्हे कंहिंजो घर चाची ॻोल्हे कंहिंखे शादी रिश्तेदार कराइनि कंहिंखे शादी दोस्त कराइनि कंहिंखे शादी मिट माइट अज़ीज़ क़रीब कराइनि पर मां कुर्बान वञा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारियुनि तो जो हुज़ूर जी जेके घरवारियूं चूंडियूं दुनिया जेके माण्हूअ चूंड न कई नबी जी घरवारियुनि जी चूंड हथ मथे करे चो अर्श वारे अल्लाह पाण कई।
पो अल्लाह भी पाक वा मिठो मोहम्मद भी पाक आ त नबी जे बिस्तरे में जेके घर वारियूं आहियूं चो उहे भी पाकन में पाक तुझे नारन जे सदके चाहे पियास अल्लाह भी पाक आ मिठो मोहम्मद भी पाक आ त चो नबी जूं घर वारियूं भी पाकन में पाक सुभान अल्लाह ॾाढा या निसा अन्नबी लस्तुन का अहदिम मिनन निसा रब कुरान में चे तो नबी जूं घर वारियूं तव्हां आम औरतूं न आहियो तव्हां हिकु गुनाह कंदो डबल गुनाह मिलंदव हिकु नेकी कंदो ख़ुदा डबल नेकी लिखाईंदो वक़रन फी बुयूतिकुन वला तबररजन तबरुजल जाहिलियतिल ऊला व अक़िमना सलात व आतीना ज़कात व अतिअनल्लाह व रसूलह इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिजसा अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। रब कुरान में तो फरमाए ओ नबी जूं घर वारियूं तव्हांखे मां अल्लाह ईअं पाक कयो आहे जीअं मां रब खे पाक रखण जो हक़ आहे। अन्नबिय्यु औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। रब तो फरमाए नबी जूं घर वारियूं तव्हां मोमिननि जूं अमड़ियूं आहियो। पोइ जेको अम्मा आयशा खे गारियूं ॾे नबी संहिंजे घर वारनि खे घटि वधि ॻाल्हाए पोइ उहो मोमिन न हूंदो उहो छो त अलाह थो चए जेके नबी जूं घर वारियूं उहे मोमिननि जूं अमड़ियूं न। माउ खे को गार ॾींदो आहे जेको माउ खे गार ॾिए त इहो निभागो आहे न। हिकिड़ी अम्मा उहा अथव जंहिंजे पेट मां तव्हां असां ॼायाऊं उनजी बि इज़त कंदो कर। ॿी अम्मा उहा थी जेके क़ुरान में रब चयो त ही तव्हांजी अमड़ अथव पेट वारी अम्मा जिनके पेट में असां जायासीं उन जे पेरनि जे हेठों भी जन्नत आ। हो नबी जूं घर वारियूं तूं असां जूं अमड़ियूं थी। चे तो हज़रत अली साईं जो झेड़ो थियो बीबी आयशा सां इन करे अली खे नथा मञो। अरे तुंहिंजो कहिड़ो कमु तूं 15वीं सदीअ में आयो आहे निभागा। अली जाने बीबी आयशा जाने अली पुट वा अम्मा आयशा जो। अरे पुट ऐं मां जो झेड़ो थे तूं जो विच में पवे न समझेगा पुट ऐं मां जो पाण में विड़न मां विच में अचां तव्हां चवंदो न हलो सैयद तूं हेॾे छो आयो आहे तूं खानपुर जो पुट ॼाणे अम्मा ॼाणे मां ॼाणा तूं छो विच में आयो आहे सोचण जी ॻाल्हि आहे। मजलिस में तकी न करे चए थो असां इन करे आयशा खे ॻाल्हायूं था जो असांजे अलीअ सां झेड़ो कयो। हाणे तुंहिंजो कहिड़ो कमु आयशा बि हक़ ते आहे त मुर्शिद अली बि हक़ ते आहे। सुभाणे चवंदो न अली साईं माशरे में तोखे अली साईं चवंदो न जहिड़ो पुट मां जो निभागा तूं छो विच में आहे तूं त अञा ॼायो ई न आहे तूं त 15वीं सदीअ में आहे। आयशा त असां त पाण में ठहियल हुयासीं मां पुट जो जहिड़ो कुझु बि न आहे। अली तो चए आयशा मुंहिंजी अमड़ आहे। हा पर आहे जहिड़े में न पो मता डंडा खाई कुरान जा आशिको दीन जा परवानो बीबी आयशा उहा औरत थी जेके मदीने जे मीर चयो आयशा पानी त खणी आ। ॻाल्हि यादि आहे न अम्मा आयशा पानी खणी आई ॿुधो शादी जो जलसो आहे तोखे बि घरवारी सां मोहब्बत ईअं करणी आहे। नबी तो फरमा मां ॿुधायांव कीअं मोहब्बत कबी आहे घर वारनि सां। बीबी आयशा पानी खणी आई मुंहिंजे साईं फरमा सिद्दीक़ा अवल तूं पी त पोइ मां मोहम्मद पिया। तव्हां पंहिंजी दिलि ते हथु रखो तव्हां करे घरवारी जी ओभर पीती आहे हाय इन पीती हूंदी तॾहिं चवे थो। अब घरवारी जी ओभर पीअण बि मिठे मोहम्मद जी सुन्नत आहे। आशिका सही मारे ख्याल कर। हा घरवारी के नबी से चे तो अवल तू पी त पोइ मां पिया या मोहब्बत थी। नबी साईं खे चवे थी साईं दुनिया सिकंदी आहे त असां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ओभर पियूं। तव्हांजी दिलि चवे थी तव्हांखे नबी साईं जी ओभर पीआरा अचो सोली ॻाल्हि आहे तव्हां पीती बि हूंदी। ज़मज़म जो पाणी हाजी सगोरा हज करे अचनि उमिरे वारा उमिरे तो मोटी अचनि त वेझाए उन्हनि खे मुबारक ॾियण दुआ घुराइण हाजन के चइजांइ यार मके मदीने खां जेको ज़मज़म जो पाणी आंदो थी उहो ख़ालिस असांखे पीआर।
छो त ज़मज़म जो पानी अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुरायो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण ज़मज़म जो पानी पीतो, पी करे मुझे साईं फरमायो हाणे ज़मज़म जे पानी के खूह में हारायो। साईं तांजी ओभर फरमा हाओ खूह में हारायो। मुखे पंहिंजा उहे उम्मती याद था चल मां रसूलुल्लाह जा पोयां भाइर मुझा उम्मती जेके मुझो दीदार भी न कंदा त बि घर वेठे ज़मज़म जो पानी पीअंदा खुशी त कंदा। असां नबी सोने सरदार जी ओभर पीती से ओभर पीती से। अॼु त ॾाढो मज़ो थो अचे ठींडनि जे ॻोठ वारनि अॼु त इको साउंड बि घुरायो आहे जलसे में। हुअं न त ईअं सुकनि नड़नि ते वाइदो कराईंदा। अॼु जलसो लॻे ई मूंखे अॼु तो तव्हांजे ॻोठ में अबा तूं बि हिननि सां रियायत कजांइ मिड़े तोखे घुराईंदा मां तुंहिंजी पार त कयां था। न त हिते मां कई वाइद कया हिन ॻोठ में मूंखे लॻे थो मां 11हों दफ़ो आयो आहियां। जॾहिं ईंदो मस्जिद वारा लाउड अॼु मिड़े लाउड चङो खणी आया। अल्लाह बरकत करे रियायत कजांइ क़ुरान जा आशिको दीन जा परवान रियायत कंदे त तोसां यारी रखदा। मदीने वारे साईं आमिना जे लाल मुझे महबूब करीम सच्चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे साईं फरमायो आयशा तू पंहिंजी ओभर मां नबी के दे है। सुभान अल्लाह। सजी दुनिया सिकंदी आ त नबी साईं जी ओभर पियाऊं पर नबी सिके थो त मां आयशा जी ओभर पिया। पो चवण दे न मूंखे आयशा जे बारे में के अल्लाह वारे हीअं बि चयो न सिद्दीक़ अकबर की बेटी को नबी के घर खुदा लाया। सिद्दीक़ अकबर की बेटी को नबी के घर खुदा लाया। वाह मुकद्दर मेरी अम्मा नबी का संग तूने पाया। तेरे बिस्तरे पर जी अम्मी जिब्रील कुरान लाता था। लखन जा कीमती जुमला तो बुधाया तवज्जो कर त समझ में अचई। तेरे बिस्तरे पर जी अम्मी जिब्रील कुरान लाता था। हुमेरा का तैयबा का लक़ब देकर मदनी मुस्कुराता था कि तुम उम्मत की अम्मी हो नबी प्यारे ने फरमाया था। तू अम्मी आप अच्छी गे तेरा हुजरा भी अच्छा गे। तू अम्मी आप सच्ची गे तेरा बाबुल भी सच्चा गे। ये सच्चों का घराना था ये पाकीज़ा घराना था। खुदा को तब तो पसंद आया। ये नबी जी प्यारी घरवारी आ। नबी साईं जेका पहिरीं शादी कई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्र हुई 25 साल। वरी नबी साईं जे निकाह में जेका पहिरीं घरवारी आई त उन जी उम्र हुई 40 साल। जागो था हिकिड़ी ॻाल्हि सम्झायां। हेॾे घोट नंढो हुजे घरवारी वॾी हुजे घर कीअं हलाइबो नबी साईं खां सिखो। घोट नंढो हुजे घरवारी वॾी हुजे घर कीअं हलाइबो जीअं महबूब मुस्तफ़ा हलायो। वरी घोट वॾो हुजे घरवारी नंढी हुजे घर कीअं हलाइबो जीअं मुस्तफ़ा खां सिखो। नबी साईं जेका पहिरीं शादी कई हुजूर नंढो आ 25 साल कुंवार 40 साल। अल्लाह अकबर। वरी जेका नबी साईं आख़िरी शादी कई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्र आ 52 साल। घणा साल? 52 साल जेको नबी जो आख़िरी निकाह थियो और घरवारी जी उम्र आ 9 साल। नंढी में नंढी आयशा हिन दौर में को कुराड़ो 52 साल वारो 9 सालन जी छोकिरी सां निकाह त करे ख़बर पवे। पहिरों त पुलिस पुॼी वेंदी। सुभान अल्लाह। अहिड़े फ़क़ीर खटी वे फ़क़ीर आहे अल्लाह रखे रब ॾिनी आमीन त चओ। हिन नबी जी या सुन्नत अदा करे ॾेखारी। पुलिस ना आई जा ना यार चोरी कई हूंदई ॿुधाईंजा न वरी को अचई न। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इहा थी सुन्नत नबी जी।
छो त हाणे त पाकिस्तान में कानून कढियो अथऊं 18 साल खां नंढी हुजे छोकिरी त जेल में हणंदा मुड़ुस खे। इहा हालत आहे, कानून ई पाकिस्तान जो उबतड़ आहे। अख मारे हे कहिड़ो कानून आहे? निकाह जाइज़ आहे, हे वरी चवंदा न 18 साल खां नंढी त निकाह न करे। मदीने जे मीर मुंहिंजे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकाह कयो। हाणे सोचण जी ॻाल्हि ई आहे, अबा तव्हां सां सोणा या मदीने वारो साईं सोणो? असां खां मथे आहे न। महबूब सोणन जो सरदार, हसीनन में अहसन, जमीलन में अजमल, शरीफन में अशरफ, भले में भलो मुंहिंजो साईं। सवाल इहो तो पैदा थिए, वज़्ज़ुहा जे चेहरे वारो, अलम नशरा लक सदरक जे सीने वारो, वल्लैली ज़ा यक्शा जे ज़ुल्फन वारो नबी एडो मुंहिंजो सोणो जो बीबी आयशा चवे थी मुंहिंजे कमरे में सुई गुम थी वेंदी टोपे वारी। मांखे घर में बिजली जो ज़मानो न हो, घर में सोलर जो ज़मानो न हो, ॾीए में तेल कोन हो जो मां सुई ॻोल्हियां। नंढड़ी सुई टोपे वारी गुम थी वेंदी ही त महबूब मुस्तफ़ा मुंहिंजे कमरे में ईंदा हा त ऊंधे में मुंहिंजो कमरो नूर वांगुरु रोशन थी वेंदो, मां सुई ॻोल्हे वठंदी हुयमि। एडो सोणो नबी। पोइ बि अल्लाह साईं जेका पहिरीं घरवारी ॾे थो उहा 40 सालनि जी उमिरि वारी बीबी ख़दीजा सां छो निकाह? रब तो चए इहो उम्मत खे सबक़ थो ॾियां। ओ उम्मत वारो, मतां तव्हांजे ॻोठ में, तव्हांजे यूसीअ में, तालके में, ज़िले में के बेवा औरतूं वेठियूं हुजनि वीचारियूं वॾी उमिरि वारियूं। का अहिड़ी औरत जंहिंजो जवानीअ में मुड़ुस मरी वियो, का बेवा औरत थी वई, या मुड़ुस सां सही न हली सघी, मुड़ुस जवानीअ में महीने जे अंदरि, साल जे अंदरि घरवारी खे नऊज़ बिल्ला तलाक ॾिनी, त अहिड़ी बेवा औरत वीचारी नौजवान बेवा छो रहिजी वञे? तंहिंजे करे जीअं पहिरियों नबी मुहम्मद पाक खे पहिरीं घरवारी मां ख़ुदा बेवा थो ॾियां, त तव्हांखे बि सबक़ आहे त तलाक नल औरत या बेवा औरत खे बि घर न विहारीजांइ, उनजो बि काथे न काथे निकाह जो पैगाम मोकिलीजांइ। सबक़ आहे न बाबा इहो। ऐं पहिरीं जेका आख़िरी घरवारी बीबी आयशा, उन सां नबी जो घर कीअं हलियो अष्ट ॿुधायई। नबी घर ईंदो कॾहिं घरवारीअ खे नालो खणी सॾु न कंदो। असां वटि निभागा माण्हू घर हलाइण बि नथो अचे। घर मूंखे कंहिंजी घरवारी जे नाले जी ख़बर कोन्हे, मतां मां ते नाराज़ थियो। मां मिसाल तौरु चवां थो, मूंखे काई ख़बर न आहे कंहिंजी घरवारी जो नालो छा आहे, मतां को ॾुख करे या कावड़ करे। मिसाल तौरु तो सम्झायां, फॉर एग्ज़ाम्पल, जेकॾहिं कंहिंजी घरवारी जो नालो फातिमा आहे त घर अची चए थो फाती हेॾे आहे, नालो बि सही नथो खणे। सलमा त सलमी हेॾे आहे, अधु नालो घरवारी जो पुकारो घर हले। हे घर ईअं थो अचे ॼण छितो लॻो पियो आहे, सभु कावड़ में थो अचे। ईअं न ईंदो कर। नबी से फरमायो मुड़ुस घर में अचे त घरवारी खे चवे अस्सलाम वालेकुम। साहबा हैरान थी विया, सही मुड़ुस घरवारी खे सलाम करे? हाओ। नबी से फरमायो जेकॾहिं कंहिंजी दिलि चवे थी त मुंहिंजे घर जी रोज़ीअ में अल्लाह बरकत करे त वज़ीफ़ो थो ॾियांसि। अब नबी जो वज़ीफ़ो सचो या कूड़ो? या रसूल अल्लाह, अब तव्हांजी दिलि छा थी चए, घर जी रोज़ी खुटे या वधे? नबी से फरमाया साहबियो, घर में जेकॾहिं रोज़ी में बरकत चाहियो था त हिकिड़ो कमु कंदा कयो साईं। कहिड़ो? जे घर वञो त घरवारीअ खे सलाम कंदा कयो, ख़ुदा रोज़ीअ में बरकत करे छॾींदो। असां सुन्नत खां परे आहियूं, असांखे तरीक़े जी ख़बर ई न आहे। घर में अचो त दुआ घुरो, अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका खैरल मौलिद व खैरल मखरज, बिस्मिल्लाहि वलजना व बिस्मिल्लाहि खरजना व अलल्लाहि रब्बिना तवक्कलना। ये दुआऊं सिखायूं नबी साईं। वञो तबलीग जमात में चिलो हणी चो, सेरोज़ो हणी चो, सभु दुआऊं सिखी वेंदो। वरी घर खां ॿाहिरि निकिरो भी नबी से फरमा दुआ घुरो, बिस्मिल्लाह तवक्कलतु अलल्लाह ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। अल्लाह तोखे जेसी ताईं घर खां ॿाहिरि हूंदे रब तुंहिंजी हिफ़ाज़त करे तोखे ख़ैर सां घर मोटाईंदो। सिखो इहो अमल। अल्लाह अकबर। बीबी आयशा के नबी से फरमाया आयशा पानी त खणी आ, याद आहे न ॻाल्हि, तवज्जो कयो, बाक़ी 5 मिंट बचान। अम्मा आयशा पानी खणी आई, मुझे साईं फरमाया अवल तू पी त पोइ मां मोहम्मद पिया।
अम्मा चई साईं तव्हां पियो, नबी साईं फरमायो तां पी। अम्मा आयशा के नबी साईं फरमायो तूं पी, साईं तव्हांजो हुकुम अखियुनि ते आहे। तवज्जो कयो, नमाज जो टाइम तो थे। अम्मा आयशा पानी पीतो, मुझे साईं फरमाया आयशा मूंखे ॾे, ओभर मूंखे ॾे। नबी साईं ओभर खई, मुझे साईं फरमाया सिद्दीका हाणे ॿुधाए आयशा हिन थांव में कहिड़ी जाइ ते चप रखिया थी, मां मोहम्मद भी उते चप रखी पानी पिया। अहिड़ी आयशा के ॻाल्हायो था? आयशा जाते तुंहिंजा चप, उते मां मोहम्मद जा चप। अल्लाह नबी इएं प्यार कंदो हो। बाबा उहा भी त औरत हुई, उहा भी त औरत हुई जंहिंजी शादी थियल कोन हुई। हिकिड़ो साहबी आहे, कुंवारो आहे। हेॾे तवज्जो कर, आख़िरी वाक़ियो ॿुधायां। मुंहिंजो साईं ॾे आयो, चए साईं मुंहिंजा वार गुंडीदार, चप थुल्ला, रंग जो मुश्की। साईं सूरत जहिड़ी अलाह ठाही आहे, मुंहिंजो कुसूर त न आहे, मां सीरत में सुहिणो आहे, सूरत में सुहिणो न आहियां। साईं मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे, हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा। माउ जे पेट में मुंहिंजो मुहांडो जीअं रब ठाहियो, रंग भी त उन ॾिनो न। साईं हाणे मां जंहिंजे घर भी शादीअ जे लाइ, रिश्ते जे लाइ न्यापो थो कयां, साईं कुंवारे ता मूंखे ॾिसी, मुंहिंजी सूरत ॾिसी मां भॼी था वञनि। कोई भी मूंखे पंहिंजी न्याणी ॾियण जे लाइ तयारु न आहे। साईं हूअं त क़ुरान जो हाफ़िज़ आहियां, साईं सुहिणो आहे, पर छा कयां साईं, मुंहिंजी सूरत सुहिणी न आहे, जिस्म में मतारो। साईं वार गुंडीदार, चप थुल्ला, रंग जो मुश्की। अल्लाह जा रसूल शादी को सवा माण्हूअ जो ईमान कामिल न आहे। साईं भो तो थे, गुनाह जो खतरो आहे। ओ साईं तू मदीने वारो साईं आ, तू मेहरबानी कर, तोखे कोई खाली न मोटाईंदो। मां गरीब जो किथे रिश्तो कराए, मांखे शादी त कराए। साहबी वॾो होशियार आहे, चे हेॾो काॾो कमु न थींदो, हाणे हुजूर खे चवां साईं मां अलाए काॾे न्यापा कया न, मूंखे को न्याणी ॾियण लाइ तयारु न आहे। मदीने जे मीर मुंहिंजे साईं फरमाया पुट हेॾे आ, रोए थो। साईं मांखे शादी जो पैगाम काॾे करा। मुंहिंजे साईं फरमाया रो न, घबराए न, तुंहिंजो कमु कयूं था, अलाह कंदो थी वेंदो। साईं जन पंहिंजे वेझनि साहबा खे चयो वञो जांच कयो कंहिंजे घर न्याणी वेठी आहे, जंहिंजो रिश्तो न आहे थियल। अल्लाह हिक रिवायत में अचे थो त जंहिंजे घर जी ख़बर पई उहो हिन छोकिरे जो चाचो हो। हिक रिवायत में आहे, के रिवायत में आहे, बहरहाल ॿियो को साहबी हो या केर बि हो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर पई फिलाणे जे घर न्याणी वेठी आहे जंहिंजो रिश्तो न आहे थियल। साईं जन फरमाया पुट हेॾे आ, फिलाणो मुंहिंजो साहबी थी, उन जो वञ कमरे, वञ घर जो दर खड़काएसि, निकिरी अचे त मां रसूलुल्लाह जा सलाम ॾेसि ऐं चवेसि त नबी साईं मोकिलियो आहे, तो वटि न्याणी वेठी आहे, बिस्मिल्लाह करे क़बूल कर, रिश्तो मूंखे मिली वञे, निकाह मिठे मोहम्मद खां पढ़ायूं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साहबी चए थो मां नबी साईं खां मोकिलाए मदीने जी मस्जिद मां अंदरियों ॿाहिरि निकितुमि, ईअं दिलि में ख़्यालु आयो हेठी सरकार जो न्यापो त खणी थो वञा, पर पहिरियों बरकाता नफ़ल पढ़ी अल्लाह जे दर ते सजदे में दुआ घुरां, छो त मथी सरकार मुंहिंजे रब जी आहे, जंहिंजे हथ में मिठे मोहम्मद जी दिलि आहे, जंहिंजे हथ में सभिनी जी दिलि आहे। अवल रब खे चवां जे रब कंदो त कमु थी वेंदो। तो तव्हांजो बि को मसलो हुजे न त पहिरियों दर कंहिंजो खड़काइजे, अल्लाह जो। बरकाता सलातुल हाजत जो नफ़ल पढ़ी, नफ़ल पढ़ी रोई दुआ त घुरे सजदे में, या अल्लाह सभिनी जी दिलि तुंहिंजे हथ में आहे, अलाए काॾे काॾे रिश्ता कया पर कंहिं बि क़बूल न कयो। या अल्लाह अॼु मिठे मोहम्मद जो नालो तो खणी वञा, या अल्लाह उन कुंवार खे, उन कुंवार जे पीउ जी दिलि ऐं सीने खे मुंहिंजी मोहब्बत ॾे फेराईंजांइ, कमु थी वञे। ईअं दुआऊं घुरजे आयो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम मुताबिक़ उन सहाबी जो दर खड़काए। तवज्जो के वक्त मुख्तसर आहे, अंदरों आवाज़ आयो मन तक़ल बाब, केरा दरवाज़ो खड़काइण वारो। हिन सॾु ॾेई करे जो फिलाणो साहबी आहे, अदा ख़ैर ताए, चे अदा ॿार अच तो ॾे मुस्तफ़ा करीम जो न्यापो आयो आहे।
त छोकिरी बि वेठी पंहिंजे पीउ सां गॾु उन जो ये कन में आवाज़ ॿुधो त मिठे मोहम्मद जो न्यापो आयो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन दौर जूं औरतूं भी नबी साईं जूं आशिकाणियूं हूं। उहा छोकिरी भित खे कन ॾेई ॿुधे थी। अबो ॿाहिरि वियो, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। अदा हाल वाल ख़ैरा, मूंखे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोॾे मोकिलियो आहे। नबी साईं तोखे सलाम ॾिना ते हुजूर जा सलाम अखियुनि ते, नबी जा सलाम अखियुनि ते क़बूल। छा ते साईं जन मोकिलियो आहे तो वटि न्याणी वेठी आहे, बिस्मिल्लाह करे क़बूल कर, रिश्ते जे लाइ मां हाज़िर थियो आहियां। जे राज़ी आहियां त वञा हुजूर खे ॿुधायां निकाह हुजूर खां पढ़ायूं। साहबी चए थो मुंहिंजे पेरनि मां मुंहिंजी ज़मीन निकिरी वई। मुंहिंजी न्याणी रंग जी सोहणी, हे जेको हुजूर साईं माॾे घोट मोकिलियो आहे, मुंहिंजी न्याणीअ जो वार गुंडीदार, चप थुल्ला, रंग जो मुश्की, सीरत में सुहिणो, सूरत में सुहिणो न आहे। मां हा कयां, नबी खे नाराज़ न कयां, पर न्याणी अलाए क़बूल कंदी अलाए न, जोड़ी हली सघंदी अलाए न। साहबी चए थो जे हा पो कयां त धीअ जो ॾुख पियो थिए, जे न पो कयां त महबूब जो ॾुख पियो थिए। ॼण इम्तिहान अची वियो। मां त इम्तिहान में अची चुप कयमि, न हा किम न किम। एतिरे में मुंहिंजे घरों आवाज़ आयो, न्याणी आवाज़ ॾेई करे चओ बाबा 2 मिंट त अंदरि अचिजांइ। सुभान अल्लाह। न्याणी थी चए बाबा 2 मिंट त अंदरि अचिजांइ। बाबो अंदरि वियो त न्याणीअ जी अखियुनि में पाणी हो। बाबा छा ॻाल्हि आहे, मिठे मोहम्मद जो कहिड़ो पैगाम आहे? अबो रोई वेठो, चे ॻाल्हि वॾी थी वई आहे। चे कहिड़ी बाबा? चे हुजूर साईं तुंहिंजे लाइ घोट मोकिलियो आहे, नबी जो नालो खणी सलाम खणी आयो आहे, पर वार गुंडीदार, चप थुल्ला, रंग जो मुश्की, जिस्म में मतारो, सीरत में भलो आहे, सूरत में मूंखे नथो वणे। हाणे तूं अलाए राज़ी थींदी अलाए न थींदी, रिश्ते जो पैगाम आहे। न्याणी जी अखियुनि मां पाणी अची वियो। चए थी बाबा जे मोहम्मद पाक जो नालो खणी आयो आहे त इहो रिश्तो मूंखे क़बूल आहे, क़बूल आहे, क़बूल आहे। ओ बाबा मां इहो नथी ॾिसां त हिन जा वार गुंडीदारनि, जहिड़ो बि मुंहिंजो मुड़ुसु आहे। ओ बाबा इहो न ॾिसजांइ त जिस्म में मुश्की रंग आहे, कारो रंग आहे। हाँ बाबा चप थुल्ला अथसि, इहो न ॾिसजांइ। बाबा कहिड़ो बि आहे मूंखे प्यारो आहे, छो त मुंहिंजा बाबा साईं मां इन जी सूरत खे नथी ॾिसां, मां त मोहम्मद पाक जे नाले खे थी ॾिसां। जंहिंजो नालो खणी आयो आहे उहो नालो सभ खां मथे आहे, उहो नालो रब जे नाले सां गॾु लिखियो पियो आहे। रब का प्यारा नाम मोहम्मद, सबसे प्यारा नाम मोहम्मद, चांद से रोशन नाम मोहम्मद, दूध से सुथरा नाम मोहम्मद, तकबीर में, कलमे में, नमाजों में, अजानों में, हे नाम इलाही से मिला नाम मोहम्मद। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह लफ्ज़ न चवे त आज़ानी क़बूल न आहे। बाबा नमाज में अत्तहियातु लिल्लाह वस्सलावात वत्तय्यिबात, उते चवणो पवंदो अस्सलामु अलैका अय्युहन नबी। बाबा दुआ में नबी साईं ते सलात न पढ़े त दुआ आसमान में टंगी पवे। बाबा मूंखे रिश्तो क़बूल आहे। सुभान अल्लाह। न्याणी राज़ी थी वई, उन सहाबीअ जो कमु थी वियो, निकाह मुस्तफ़ा पढ़ायो। तंहिंजे करे शादी जो जलसो आहे, मां मुबारक थो ॾियां असांजे इन्हनि साथियुनि जिन जा राति निकाह थींदा। बहु अब्दुल रशीद जो, नसीम अहमद जो, अल्लाह उन शादी खे खान आबादी बणाए, अल्लाह इन ॿिन्ही घरनि खे आबाद कंदो। अल्लाह वालदेन जी ऐं रब साईं इन ॿिन्ही घरनि जी हिक ॿिए सां पाण में मोहबत रखाईंदो। रब इन घोटनि खे साल औलाद ॾींदो। निकाह खां पोइ इंशा अल्लाह साल खां पोइ अल्लाह इन्हनि खे औलाद ॾींदो। असां ख़ुशीअ में क़ुरान अची पढ़ंदासीं, चओ इंशा अल्लाह। हींअर दोस्त दुरूद शरीफ़ पढ़नि। आज इमदादुल्ला जो शागिर्द आहे, मुंहिंजो हमसफ़र साथी आहे, हिकिड़ी नात पढ़े इंशा अल्लाह, पोइ हिते ई दुआ घुरंदासीं, पोइ नमाज जी तयारी कंदासीं। अल्लाह ताला असांखे हुज़ूर जी सुन्नत ते हलाए। दुरूद शरीफ़ पढ़ो, तव्हांखे बि ॿुधाए मुख़्तसिर।